आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तासीन तिलका आयातुल कुरान व किताबिम मुबीन। हुदन व बुशरा लिल मोमिनीन अल्लज़ीन युक़ीमूनस सलात व यु'तूनज़ ज़कात व हुम बिल आखिरति हुम यूक़िनून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम ऐं मौजूद हाज़रीन ऐं मौजूद सामीन, अवां समूरा वॾा खुश नसीब आहियो जो हिन पुरवकार तकरीब में अल्लाह ताला तहां असां सभिनी खे शरीक थियण जी सआदत ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे, जंहिंमें कुछ वक़्त खां बाद अवां असांजे साम्हूं उहे नौजहाल ईंदा जिन खे तोहफ़े में इहो क़ुरान अज़ीम ॾिनो वेंदो, जो क़ुरान अज़ीम तव्हांखे स्टेज ते टेबल ते रखियल नज़र थो अचे। कंहिंखे तोहफ़े में तस्वीर मिले, कंहिंखे टोपी मिले, कंहिंखे कपड़नि जो जोड़ो मिले, कंहिंखे का घड़ी मिले, कंहिंखे को चश्मो मिले। करोड़ा मुबारक उन्हनि खे आहिनि जिन खे तोहफ़े में, हदीए में, गिफ्ट में, इनाम में, एज़ाज़ में, इकराम में रहमत ऐं बरकत ऐं हिदायत ऐं नूरानीअ सां भरियल क़ुरान शरीफ़ नसीब थी। उहे घड़ियूं क़रीब आहिनि जो असांजा मौजूद मेहमान समूरा अची गॾु थींदा। कुछ आलम सुहारा अवां जे साम्हूं स्टेज ते जुल्वे फ़िरोज़ आहिनि ऐं कुछ बुज़ुर्गान दीन अचण वारा आहिनि। ये स्टेज तव्हांखे उलमाए किराम सां चिमटार भरियल नज़र ईंदी ऐं हिननि नो निहारनि खे हिकु हिकु करे सॼियो वेंदो, उन्हनि खे पटको वधायो वेंदो, दिस्तार कराई वेंदी, इनाम में क़ुरान शरीफ ॾिनो वेंदो जो हू हाफ़िज़ क़ुरान बणिया। रहमत ऐं बरकत वारे क़ुरान शरीफ खे जीअं में जायूं ॾिनऊं, खुश नसीब उहे बचड़ा आहिनि जेके आलम दीन बणिया या हाफ़िज़ क़ुरान शरीफ बणिया, कारी साहब बणिया। उन्हनि खे भी मुबारक हुजनि जिन नाज़रा क़ुरान शरीफ पढ़ण फरमायो आहे ऐं जे नो निहाल नंढनि नाज़रा क़ुरान शरीफ पढ़ी पूरो करण फरमायो आहे। उन्हनि जे वालिदैन खे भी मुबारक हुजनि। ये शुक्राने जी तक़रीब आहे। अल्लाह ताला जेको एहसान करण फरमायो जो असांजे शहज़ादनि पसखुरदारनि रूहानी बचड़नि खे
हे वॾो एज़ाज़ बख़्शो जो हाफ़िज़ क़ुरान शरीफ़ बनिया उन एडी अज़ीम नेमत जो शुक्रानो हिन सूरत में अदा करे थो। तहां सभिनी खे इन्हनि जो एज़ाज़ सी अल्लाह ताला खां दुआ घुरण खपे त तहांजे बचड़नि खे बि अल्लाह ताला इहो एज़ाज़ दीन जे आलिम हुजण वारो या कुरान शरीफ़ जे हाफ़िज़ साहब हुजण वारो कारी साहब हुजण वारो नसीब फरमाए। वॾे में वॾी दौलत ही कुरान शरीफ़ आहे। जेतिरो परे वेंदासीं तेतिरो दरबदर थींदासीं, जेतिरो दूर रहंदासीं तेतिरो अल्लाह जी कावड़ खां बची न सघंदासीं, जेतिरो वेझा ईंदो ओतिरो अल्लाह असांजी रहमत सां मालामाल थींदो। महिरबानी करे जो इरादो कयो त असां आयल समूरा पंहिंजे औलाद खे हिन रहमत सां भरियल, हिन बरकत सां भरियल, हिन हिदायत ऐं नूरानियत सां भरियल कुरान मजीद जे आलिम बणाइण जी या हाफ़िज़ साहब ऐं कारी साहब बणाइण जी महिनत कंदासीं, कोशिश कंदासीं। सभु इरादो कयो त इंशा अल्लाह ताला पंहिंजे औलाद जे मथां महिनत कंदासीं। तहांजा बच्चा हाफ़िज़ आलिम थियनि, ये हाफ़िज़ थियल बचड़ा तहांजा, ये आलिम थियल तहांजा बचड़ा महशर जे मैदान में तहांखे कमी ईंदा। जंहिं ॾींहुं तामे जी ज़मीन बणबी, मेल बंद ते सिज अची बीहंदो, हर माण्हू पंहिंजे पघर में बीठो टच कंदो, इन टाइम ते इन हाफ़िज़नि सगोरनि खे, कारी साहबनि खे, आलमनि सगोरनि खे नूर जे कुर्सियुनि ते अर्श जे शाम में विहारियो वेंदो ऐं उन्हनि जे ॿिन्ही पासनि नूर जूं कुर्सियूं रखी ॿिन्ही पासनि उनजे अबे अम्मा खे घुराए नूर जा ताज पहराए विहारिया। इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे। दुनिया जा दौलतमंद, दुनिया जा अयाश, दुनिया जा सरकश मालदार हैरान थी वेंदा तो हेड़ी इज्जत इन्हनि खे कीअं नसीब थी। नौजवान खे नसीब थी, पहिरियनि जे अबे अम्मा खे बि नसीब थी। जवाब मिलंदो ओ हिन रहमत वारे ऐं बरकत वारे क़ुरान शरीफ़ जे सदक़े। मुबारक उन्हनि खे जेके हिन दौर में हे दीनी इदारा क़ाइमु कयूं, सिलसिले खे हलाईंदा था रहनि ऐं पंहिंजे पुरखुलूस महिनत सां कौम जे बच्चनि खे आलिम बणाईंदा था रहनि। अल्लाह जी मदद सां हाफ़िज़ साहब ऐं कारी साहब बणाईंदा था रहनि। दुआ आहे त अल्लाह ताला अहिड़ी ख़ुशी असां खे पंहिंजे औलाद जे आलिम ऐं हाफ़िज़ थियण वारी बि नसीब करे। चलो तहां असांजा बचड़ा आलिम ऐं हाफ़िज़ थियनि ऐं अहिड़ियूं घड़ियूं ख़ुशीअ जूं नसीब थियनि। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। समूरे जा समूरा इन रहमत वारे कुरान शरीफ़ जे दामन खे चिमड़ी पो, हिन खे जीअं में जायूं ॾियो ऐं इन जे निज़ाम लाइ महिनत कयो। पढ़ो ऐं पढ़ायो, ॿुधो ऐं ॿुधायो ऐं इन जे निज़ाम जी महिनत कयो त हिन हस्तीअ जो निज़ाम नाफ़िज़ थिए। इंशा अल्लाह ताला असां ख़ुशी रहिया आहियूं अल्लाह जी रहमत जो। हर नए से नवां हाफ़िज़ सगोरा दस्तार बंदी कंदे नज़र था अचनि। हर नए से नवां आलिम सुहारा दस्तार बंदी जो एज़ाज़ हासिल कंदे नज़र था अचनि। इन रफ़्तार मालूम थो थिए तन क़रीब उहो टाइम अचण वारो आहे जो सॼी दुनिया में ऐं ख़ासि तरह पाकिस्तान में हिन रहमत वारे, हिन बरकत वारे, हिन नूरानियत वारे कुरान शरीफ़ जो कानून जारी थियण वारो। मायूस न थियो, परेशान भी न थियो, गमगीन भी न थियो। उहे घड़ियूं क़रीब अचे थी जो तव्हांखे अल्लाह ताला
इन अजीम दौलत से नवाज़ींदो। अल्लाह ताला के हुक्म जी सिर्फ देर आहे। असां खे मेहनत करनी आहे, मेहनत जो सवाब मिलंदो। बाक़ी कुरान मजीद जो कानून, मदीने वाले मिठे मोहम्मद करीम जो निज़ाम केर नाफ़िज़ करण फरमाइंदो, सब जो अर्श वारो ॾाढा जो केर सब कुछ उन्हीं जे थले। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बरकत वारी ज़ात उन्हीं अल्लाह साईं जी आहे जंहिंजे कब्ज़े में सॼो जहान आहे। जीअं वणेस करे पुछण वारो ई कोन्हे। ला युसालु अम्मा यफ़अल व हुम युसालून। ये सब इंसान सवाल कया वेंदा, सभिनी खां पुछणा थींदा। सब चयो अल्लाह साईं खां को पुछण वारो ई कोन्हे। ऐं हिननि जूं हुकूमतूं आरज़ी आहिनि, अल्लाह साईं जी हुकूमत दाइम ऐं क़ाइम। कुरान करीम में फरमाई फमा युकज़्ज़िबुक बअदु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। तव्हांखे ख़बर नाहे त अल्लाह ताला बादशाह जो भी बादशाह, हाकिमन जो भी हाकिम। हिकिड़ो हाकिम हो त ॿियो आहे, वरी सुभाणे ताईं टियों ईंदो, या भई मट सट थींदी। हर मुल्क में अल्लाह ताला जी हाकिमियत बरक़रार आहे। असां न हुआसीं तॾहिं बि अल्लाह जी हाकिमियत हुई। असां आहियूं तॾहिं बि अल्लाह ताला जी हाकिमियत ॾिसी रहिया आहियूं। वरी न हूंदासीं तॾहिं बि अल्लाह ताला जी हाकिमियत दाइम ऐं क़ाइम। उनखे वॾो पावर आहे, उनखे वॾी ताक़त आहे। छड़ो हुक्म जी देर थी। कुरान करीम में अल्लाह ताला पंहिंजो पावर बयान कंदे फरमायो, पंहिंजी ताक़त बयान कंदे फरमाया इन्नमा अमरुहु इज़ा अराद शय्यन अन यक़ूल लहू कुन फयकून। यासीन शरीफ जी आयत आहे। अल्लाह ताला जॾहिं कंहिं शइ खे चाहींदो छड़ो हुकुम फरमाईंदो कुन फयकून थींदो। हालात खे ॾिसी मायूस न थियो, गमगीन न थियो। 1450 साल गुज़रिया आहिनि क़ुरान शरीफ सां। अहिड़े क़िस्म मुतकब्बिर ऐं मग़रूर ज़ेर ज़बर भी कुरान शरीफ जी मटाए न सघिया। उमरे ते वञी, हज ते वञी, हे असांजा मुसलमान भाइर जंहिं कुरान शरीफ जी ज़ियारत नबी मस्जिद में करे था अचनि, जंहिं कुरान शरीफ खे नबी मस्जिद में पढ़ी था अचनि, जंहिं कुरान शरीफ जी ज़ियारत ऐं तिलावत काबतुल्लाह शरीफ वारी मस्जिद में करे था अचनि, अॼु तव्हांजे आबाद जे मोहतरम हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा साहब जी मदरसा अनवार तौहीद मुस्तफ़ाई में वो सागो कुरान स्टेज ते नज़र अची रहियो आहे, जंहिंजी ज़ेर ज़बर भी तब्दील थियल नाहे ऐं क़यामत ताईं तब्दील करे कोई न सघे। जंहिंखे रब रखे उनखे केर चखे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ऐ सारी दुनिया में रहने वाले आदमियों, सारी दुनिया जा इंसानों,
सारी दुनिया जी आदम जी औलाद तवज्जो सां ॿुधो। अल्लाह ताला फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। असां ई कुरान शरीफ खे नूरन जे सरदार, नारन जे सरदार, खाकिन जे सरदार, सूंह भरन ऐं सखन जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा जे मथा मक्के शरीफ ऐं मदीने शरीफ में नाज़िल फरमायो आहे ऐं क़यामत इन जी हिफ़ाज़त भी असां पंहिंजे ज़िम्मे कई। हे हाफ़िज़ साहब ऐं मुंहिंजी अमड़ियूं न्याणियूं हाफ़िज़ाणियूं, हे कारी साहब ऐं हे मौलाना साहब ऐं मुंहिंजी अमड़ियूं न्याणियूं जेके आलमाथियूं आहिनि, ये सब कुरान शरीफ जी खिदमत करे रहियूं आहिनि। निगरानी कुरान शरीफ जी केरु करे रहियो आहे? सब ॾाढा चओ, वॾे आवाज़ सां चओ अल्लाह साईं, अदब सां चओ सभई। जेको सॼे जहान जो निगहबान आहे, जेको सतन आसमाननि जो निगहबान आहे, जेको सतन धरतनि जो निगरान करे रहियो आहे, जेको अर्श मुअल्ला जो निगहबान आहे, इन रहमत ऐं बरकत वारे कुरान शरीफ जो निगहबान भी उहो आहे। ऐं उन खां कोई ॾाढो न आहे। सभई वॾे आवाज़ सां दिलि ॿधी चओ त सभिनी खां ॾाढो आहे। ॾाढा त चओ अल्लाह ताला सभिनी खां, फिरौन खां ॾाढो, निमरूद खां ॾाढो, कारून खां ॾाढो, हामान खां, अबू जहल ऐं अबू लहब खां ॾाढो। बाक़ी ॿिया केरु थींदा आहिनि? कंहिं बि मुल्क जो को हुकुमरान हुजे वो भी अल्लाह से मखलूक आ, अल्लाह से उन्हीं जो भी मालिक ऐं खालिक। वो रब जे दर जो मोहताज आ, उन्हीं जो तो खाए, उन्हीं जो तो पिए। अल्लाह ताला पान खाइण ऐं पीअण खां पाक। हे खाइण वारा, हे पीअण वारा, हे निंड करण वारा, कुछ भी कुरान शरीफ जो बिगड़े नथा सघनि। कुरान शरीफ उन्हीं ज़ात जी निगरानी में आ, जेको सॼी दुनिया खे खाराईंदो आहे, पाण खाइण खां ई पाक आहे। सॼी दुनिया खे पीआरींदो आहे, पाण पीअण खां ई पाक आहे। सॼी दुनिया खे निंड कराईंदो आहे, पाण निंड करण खां ई पाक आहे। सॼी दुनिया खे शादियूं नसीब फरमाईंदो आहे, पाण घरवारी खां ई पाक आहे। सॼी दुनिया खे औलाद अता फरमाईंदो आहे, पाण नरीना औलाद ऐं न्याणियुनि जी औलाद खां ई पाक। ये उन्हीं जी निगरानी में आहे। तंहिंजे करे मां सभिनी खे अर्ज़ थो कयां त महिनत कयो त जीअं असां तव्हां इन मक़सद में कामयाब थियूं, इन हस्तीअ जो निज़ाम नाफ़िज़ थी पए। इख़्तिलाफ़ात न कयो, फ़िरक़ावारियत मुल्क में न फैलायो, सब्र ऐं तहमुल मां कमु वठो, संजीदगी करे इत्तिहाद जूं फ़िज़ाऊं क़ाइमु कयो। हिन वक़्तु अहम मसइलो तव्हां असांजे साम्हूं आहे। हिन पर्च में पैगंबरी जो मक़सदु इहो आहे। मथे नज़र कयो, ही मस्जिद जो अॻुवाड़ो सॼो तव्हांखे पर्च में पैगंबरी सां सिंगारियल नज़र थो अचे। ॾिसो था सभई, मथे निहारियो। इन जी एजेंडा इहा आहे त हिन अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह से ये कुरान शरीफ जो निज़ाम नाफ़िज़ थी। तव्हां सभई इन ॻाल्हि खे पसंदि करणु फरमायो था। जेके अल्लाह ताला जे कुरान शरीफ जे कानून ते राज़ी हो, मदीने वारे साईं जे निज़ाम जे नाफ़िज़ थियण ते राज़ी हो, उहे ॿई हथ मथे खणी नारे तकबीर सां आवाज़ बुलंद कयो। अज़ीज़ो, नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, कायदा जमीयत फजलुर रहमान, नारे
को ज़मानो हो इस्लामी ममलकत जंहिं मुल्क में हूंदी ही उन में कुरान शरीफ जे इल्म जे आधार ते उनखे नौकरियूं ऐं मुलाज़मतूं मिलंदियूं। हाणे कुरान शरीफ जे इल्म खे नज़र अंदाज कयो थो वञे, इंशा अल्लाह ताला उहे घड़ी वेंदियूं जो सॼी दुनिया में कुरान शरीफ जा आलिम कंहिं मख़सूस मंज़िलनि ते पहुचंदा ऐं सॼो निज़ाम उन्हनि जे हवाले कयो वेंदो। इहे असांखे कारी साहब कम ॾींदा, इहे असांखे हाफ़िज़ साहब कम ॾींदा, इहे असांखे आलिम सुम्हारा कम ॾींदा। जेतिरो थी सघियो आलिम वधायो, जेतिरो थी सघियो हाफ़िज़ साहब वधायो, जेतिरो थी सघियो कारी साहब बनायो। दौलत त ही आ, सोन तव्हांजा हिते पिया हूंदा, पैसा ॾोकर तव्हांजा हिते पिया हूंदा, जागीरूं ऐं मिल्कियतूं हिते पियूं हूंदियूं, सेलर ऐं कारखाना हिते पिया हूंदा, बैंक बैलेंस तव्हांजो हिते पियो हूंदो। क़बर में तव्हांखे कमु ईंदो त हे रहमत ऐं बरकत वारो क़ुरान शरीफ़। क़यामत में तव्हांखे कमु ईंदो त क़ुरान शरीफ़ कमु ईंदो। क़ुरान मजीद में रब से फरमायो वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फौलाइका हुमुज़ ज़ालिमून फौलाइका हुमुज़ ज़ालिमून। जेको कुरान मजीद जे कानून ला मेहनत नथो करे वो पाण सां पाण ज़ुल्म थो करे। कंहिं सां थो ज़ुल्म करे? पाण जेको कुरान शरीफ जे कानून ला मेहनत नथो करे वो पंहिंजे अहल अयाल सां ज़ुल्म थो करे, वो पंहिंजे मुल्क सां ज़ुल्म थो करे। जंहिंखे ज़ुल्म खां बचणो आहे वो कुरान शरीफ जे कानून ला मेहनत पंहिंजे मथां फर्ज़ समझे। या तव्हां कम्युनिज़म जो शिकार थी वेंदो, या तव्हां सेकुलरिज़म जो शिकार थी वेंदो, या तव्हां साम्राज्य निज़ाम जो शिकार थी वेंदो। जॾहिं हिन हस्तीअ जो निज़ाम ईंदो त तव्हांजी रग रग छड़ी पवंदी ऐं सुकून ऐं आराम में निकंदो। तव्हां सभिनी जा बेड़ा ई पार थी, कर्ज़नि मर्ज़नि खां तव्हांखे आज़ादगी मिलंदी, मुश्किलियूं तव्हांजूं आसान थी वेंदियूं, मुसीबतूं तव्हांजूं रफ़े दफ़े थी वेंदियूं, जायज़ मुरादूं तव्हांजूं पूरियूं थी पवंदियूं, नाइंसाफ़ी दुनिया में न रहंदी। ज़रूर पंहिंजे मथे मेहनत कयो त हे कुरान जो कानून थे, बच्चन ॿारनि समेत दोस्तन अहबाबनि समेत मेहनत कयो। पर्च में पैगंबरी जी कामयाबी थियण वारी आहे। अजायो पाण खे पुठिते न रखो, थधा साह खणणा पवंदव, परेशान थींदव। उहो माण्हू ज़लील ऐं ख़्वार थींदो जेको कुरान मजीद जे कानून ला मेहनत न करे। अॼु वाइदो कयो त असां कुरान मजीद जे कानून जे लाइ दिल सां मेहनत कंदासीं। जेके वाइदो कयो उहे नारे तकबीर सां ॿई हथ मथे खणो। नारा तकबीर, नारा तकबीर, शान कुरान, नारा तकबीर। बचायो पाण खे ज़ुल्म खां, पंहिंजे अहल अयाल खे ज़ुल्म खां बचायो। पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो न हणो। इंशा अल्लाह ताला कुरान शरीफ जी करामत अन क़रीब नुमायान थींदी। होॾो नुमायान थी आहे जो विच बिराज में मस्जिद शरीफ बीठी आहे। यह अमरोडी ताज में जे ज़माने में कुरान शरीफ जी करामत ज़ाहिर थी। हज़रत साईं जंग न कई, हज़रत साईं हथियार न खया, हज़रत साईं तबरा न कया, हज़रत साईं लान तान न कई। 1000 माण्हू कफन सां
साण करे कुरान मजीद खणाए मस्जिद शरीफ जो घेरो करे वेही रहा तक में असां शहीद थियूं वो अल्लाह जो घर मस्जिद शहीद थी नतीजो निकतो जो हुननि जी सॼी मेहनत पसपा थी बर्बाद थी वई कुरान शरीफ जी करामत ज़ाहिर थी पई कीना हेॾे होॾे टुटी पियूं गाड़ियों रिवर्स गियर में पियूं ड्राइवर हेठों मशीन मथों हुकूमत गवर्नमेंट जी ताकत खत्म थी वई सब जे कदमन ते किरिया हेॾे निहारियो मारे साईं अॻ में मस्जिद पोइ बिरार हज़रत साईं खे जॾहिं फतह थी उथी बीठा पाण फरमायूं पुट लान तान कंहिंजे न कयो तबरा न कयो ग़लत सर आवाज़ न कढो अल्लाह जे मदद सां मस्जिद शरीफ जी फतह थी वई अल्लाह जे फज़ल सां मुसलमान जी फतह थी वई अल्लाह जे फज़ल सां इस्लाम जी फतह थी वई अल्लाह जे फज़ल सां अल्लाह जे मदद सां इमाम अल अंबिया जी फतह थी वई हर को सुकून सां जो हले अॼु अञा उहा मस्जिद विच विराज जेके ॾिसी ॾिसे दुनिया थी अचे ॾिसे अन क़रीब तव्हांजे आॾो मौलाना अब्दुल गफूर हैदरी साहब और पहिरियों नालो लिखियो इहो भी कुरान शरीफ जी करामत सां हिते पहुतो आहे पंजनि सतनि वोटनि वारो फार्म भरे अल्लाह ते उमेद रखी वेही रहे 5 करोड़ हिकु हिकु वोट जा बहा क़ीमत पई हले अल्लाह ताला सभु कंहिंजी रूह में रहम दो करोड़ फिटी करे वया मौलाना साहब जी पेटीअ में वोट विझंदा वया मौलाना साहब वारे पासे वोट खे वधाईंदा नतीजो इहो निकितो जॾहिं गणत थी गणप में ॾिसूं त कंहिंजा 15 वोट कंहिंजा 17 कंहिंजा 10 मौलाना हैदरी साहब जा 70 वोट मथे ज़ाहिर थिया जो वाइस चेयरमैन जी हैसियत सां तव्हां असांजे साम्हूं जुल्वे फ़रोज़ थियण वारो आहे ऐवान बाला जो वाइस चेयरमैन बाक़ी रहला ऐवान ज़ेरी जी अल्लाह ताला असांखे ऐवान बाला में फतह नसीब फरमाया तीअं उहे ग़रीब आहिनि जो असांखे ऐवान ज़ेरी में भी फतह नसीब थे कि न थे कंहिंजे तरफ़ां थींदी पर नारा तकबीर इस्लाम इस्लाम नारा तकबीर पर थींदी तरह जॾहिं असां में खूबियूं पैदा थियनि अल्लाह असांजी मदद करीब आहे परे न आहे जॾहिं पाण ई करीब आहे त मदद कीअं परे हूंदी कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो इज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए इज़ा दान ओ मुंहिंजा प्यारा पैगंबर करीम जॾहिं माण्हू तो हो सवाल कनि मुझा बाना तो हो सवाल कर तू जो उम्मतियाणी उम्मती तो हो सवाल कर मां अल्लाह जे बारे में त काथे आसां जो साईं काथे आसां जो खालिक ऐं मालिक काथे आसां जो माबूद ऐं पालनहार सभिनी खे चइजां त मां सभिनी जे वेझो आहियां सभिनी जे वेझो आहियां सभिनी जे करीब आहियां वहुव माकुम ऐनमा कुंतुम जाते तहां वेठा हो बीठा हो सुम्या पिया हो उते मां तहां सां गॾु ई नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद ओ सारी दुनिया खे ॿुधा त सभिनी जे साह जे रगुनि में मां वेझो तंहिंजे करे पंहिंजे अल्लाह असांखे राज़ी करण जे लाइ महिनत कयूं रब राज़ी थी पे तो मुराद पूरी थी मुराद केड़ी आ जो न हस्ती जी निजाम रब से राज़ी थींदो अग में तौहीद जो कीदो पाण में आयो अल्लाह ताला सा के शरीक न बनायो न सजदे वाली बात में न दुआ वाली बात में न रुकू वाली बात में न खैरात वाली बात कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम
वाबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून। ईमान वारो सजदे वारी बात, रुकू वारी बात, दुआ वारी बात, खैर खैरात वारी बात, नज़र न्याज वारी बात, बास बूस वारी बात हिकड़े अल्लाह अला कयो जेको सॼी दुनिया जो पालनहार। हाजत रवा हुजण में, कार साज हुजण में, मालिक ऐं ख़ालिक हुजण में, माबूद हुजण में, सब ॾाढियां जो अल्लाह अकेलो। ऐं प्यारे पैगंबर साईं जी गुलामी कयो, नबी साईं जी सीरत मुबारक ऐं सूरत मुबारक सां पाण खे कोशिश कयो मिलाइण जी। काॾे हलिया विया हो, छो ये कमज़ोर थी पिया हो? इमामुल अंबिया जहिड़े साईं जी सूरत मुबारक खां परे नज़र था अचो, रहमतुल आलमीन जे सूरत मुबारक खां दूर नज़र था अचो। पदका काॾे कयव, हे ॾाढियूं सुहारियूं काॾे कयव, मुंहिंजे नबी जी सुन्नत तव्हां काॾे गुम करे आयो? हौसलो बुलंद कयो, हुज़ूर साईं जी सीरत ऐं सूरत खे पसंदि कयो ऐं अमल सालिह पाण में पैदा कयो। क़ुरान करीम में अल्लाह ताला फरमायो, अल्लज़ीन युक़ीमून अस्सलात व यूतून अज़्ज़कात व यूतून अज़्ज़कात व हुम बिल आखिरति हुम यूक़िनून। पाबंदी सां नमाज जेके पढ़नि, ऐं अल्लाह साईं हिननि सभिनी खे नमाज़ी बणायो। मां कहिड़नि कहिड़नि लाइ दुआ घुरी वञा नमाज जी। हाणे नमाज थींदी पोइ अकाबरनि जा बयान थींदा, तव्हां मूं कहिड़ा कहिड़ा सचियत सां अॼु इरादो था कयो नमाज पढ़ण जो। असांजे कामयाबीअ जो ऐं नाकामी जो दारो मदार आहे नमाज ते। रहमत नमाज में आ, बरकत नमाज में आ, हिदायत नमाज में आ, नूरानियत नमाज में आ, दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी नमाज में आ। माखी ऐं मिस्रीअ खां वधीक मिठे नाले वारे सैयदना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी शफ़ाअत नमाज में आ। नमाज वारे अमल में सुस्त थी पिया हो, सच ॿुधायो, जल्दी ॿुधायो। हिक हिक घर में नमाज़ी घणा आहिनि असां तव्हांजे में, कि न बेनमाज़ी घणा आहिनि? ॾाढा ॻाल्हायो। इहो आवाज़ तव्हांजो सभु ॿुधंद सही। अदा हिक हिक घर में, हिक हिक क़ौम में, हिक हिक पाड़े में, हिक हिक नंढे वॾे ॻोठ में, महल शहर में, बहराल में बेनमाज़नि जो शुमार घणो आहे, कि न नमाज़नि जो? पोइ मुस्लमान सदाए बेनमाज़ी थी, हे सदा उन्हीं हलोड़ियो। कॾहिं आफ़त मींहं जी, कॾहिं ॾुकर जी, कॾहिं अघ किरी था पवनि, कॾहिं बीमारी जी वकड़ चढ़ी था वञूं, सदाई मकरूज़, सदाई कर्ज़ी, सदाई परेशान, चेहरनि में ख़ुशीअ जी चमक ई कान्हे। इहा बेनमाज़ी हुजण जी सज़ा आहे। ऐं मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह जो नालो थो मां तव्हां सभिनी खे अर्ज़ु कयां, अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह ताला नमाज़ी थी गुज़ारींदासीं। कहिड़ा कहिड़ा नमाज़ लाइ तयारु हो त मां दुआ घुरी वञा? गुंगो हथ खयो, ख़ुशी कयो त नारे तकबीर सां कयो। नमाज़ कहिड़ा कहिड़ा पढ़ण लाइ तयारु हो? नारा तकबीर, नारा तकबीर, शाने मुस्तफा, शाने मुस्तफा, शाने सहाबा, नारा तकबीर। असांजा हे वाइज़, हे जलसा आहिनि नमाज़ जे लाइ। नमाज़ सां रब साईं खे राज़ी कबो आहे। सजदे जे निवड़त ते रब साईं राज़ी थींदो आहे। असांजा अकाबिर सभु नमाज़ी हा। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज पढ़ण विया मस्जिद में, शरीफ नबी मस्जिद में ज़ालिम खंजर हयूं, जंहिंजे
ज़ख्म खां बाद रत घणी वहण जे करे साईं जन खे शहादत नसीब थी। हज़रत अली मुर्ज़ा से 21 रमज़ान शरीफ़ जे ॾींहुं सुबुह जी नमाज जी मेहनत में वियो। सुबुह जी नमाज जी मेहनत में मस्जिद शरीफ में शहादत जो एज़ाज़ नसीब थी। हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु मैदान करबला में नमाज पढ़ंदे शहीद थिया। असांजे महफ़िल जो मोर, असांजे कचहरी जो सिंगार हज़रत मौलाना अल्लामा डॉक्टर खाज़िम साहब तांजे पाड़े में सखर जे मदरसे वाली मस्जिद में सुबह जी सुन्नत जी नमाज पढ़ी रहा। ओज तो गोलन जी बुशार थी वई। अल्लाह ताला कुरान शरीफ पढ़ंदे नमाज जी हालत में पाक कपड़न से पाक जिस्म से शहादत जो ताज नसीब थी। सुमरे साहब के अहिड़ी पज़ीराई नसीब थी जो सजी सिंध जे रहवासिन खां सजे पाकिस्तान जे अवाम ऐं ख़वास खां हज़रत मौलाना अल्लामा खाज़िम साहब जी शहादत ऐं पज़ीराई विसरी नथी विसरे। वाह जो अल्लाह ताला पांजे बाने ते बाज कई। जनाज़ो नमाज जी जमात गॾु थी लाड़काने जे सरकारी गदाउन में शहर जे घिटन ऐं रस्तनि में रेलवे पटड़ीअ ते नमाज जनाज़े में शरीक थियण वारा मापी न पिया लखनि जे तइदाद में आया। केॾो अल्लाह ताला एज़ाज़ नसीब फरमायसि। असांजा हे वाइज़ हे जलसा ऐं हिन जे लाइ त असां तव्हांखे नमाज जी दावत ॾियूं, नमाज लाइ अर्ज़ु कयूं, नमाज जी तरगीब ॾियूं, नमाज जी फज़ीलत ॿुधायूं। बेनमाज़ी जाए जहन्नम आहे। हेड़ो कमज़ोर ऐं ज़ईफ़, हेड़ो निहारियो, हेड़ो हसीन ऐं सोहणो जिस्म अल्लाह जो नालो अथव। जहन्नम जे बाहि खां बचाइण जी कोशिशि कयो। कुरान शरीफ से ॿुधो अल्लाह ताला फरमायो कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीनतुन इल्ला असहाबल यमीन फी जन्नातिन यतसाअलूना अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। यो सब पढ़ो पढ़ी याद करे माना करो। क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो त नमाज़ी घुमंदे घुमंदे वञी अहिड़ी जाइ ते पहुचंदा जन्नती माण्हू नमाज पढ़ण वारनि खे जहिड़ी जन्नत मिलंदी। घुमंदे घुमंदे वञी बिश्त जे अहिड़ी जाइ ते जन्नत जे अहिड़ी जाइ ते पहुचंदा जाते दोज़खी नज़र ईंदा, जहन्नमी नज़र ईंदा। हीअं लियो पाए ॾिसी सुञाणे उन खां पुछा कंदा तव्हां मोतबर माण्हू, तव्हांखे पिराडो गाॾियूं, नयूं गाॾियूं 0 मीटर, तव्हांजा बंगला सुठा, तव्हांजे कमरनि में एसियूं, तव्हां हेड़ा भला, खाधा तव्हांजा भला, कपिड़ा तव्हांजा भला, दुनिया तव्हांजे एकदमि ॾहां ॿधी बीठी हूंदी। साईं साईं कंदा माण्हू फैसला राजनि जा तव्हां कया। हे छा थियो तव्हां अॼु जहन में पिया हो? छो? परेशान हाल जहनमी माण्हू बिश्तनि खे चवंदा लम नकु मिनल मुसल्लीन, असीं नमाज़ी न हासे तॾहिं अचे जहन्नम। हिन कुरान शरीफ में फैसलो लिखिजी आयो, इहा ॻाल्हि बि लिखिजी आई त बिश्ती पुछा कंदा दोज़खनि खां छो बाहि में आया हो? दोज़खी जवाब ॾींदा लम नकु मिनल मुसल्लीन, नमाज़ी न। माना एॾो वॾो अमल आहे नमाज जो नमाज न पढ़ण वारी जी जाइ जहन्नम जी बाहि आहे। मरकज़ हिन ॿ, हिकिड़े जो नालो आहे बिश्त, ॿिए जो नालो आहे दोज़ख। तव्हां कहिड़े खे पसंदि था कयो? ॾाढा ॻाल्हायो बिश्त खे पसंदि था कयो या दोज़ख खे? जे बिश्त खे पसंदि था कयो रस्तो बि बिश्त वारो। अॼु हर कंहिंखे आबाद इलाक़ा में मदरसा अनवार तौहीद मुस्तफ़ाईअ में अचणो हो, इहो रस्तो वठी सभई हेॾे होॾे बाईपास ते न वियो।
हीअं शिकारपुर न वियो, हीअं मंडीअ ॾे सखर न वियो, हर को सुरीपुरी हिन मैदान ते आयो जो सभिनी जो इरादो इहो हो त इन पिंडाल में पहुची बुज़ुर्गनि जूं ज़ियारतूं कयूं, तालबुल ॾिसूं जेकी दस्तारबंदी कंदा, उलमा जो बयान ॿुधूं ऐं पंहिंजे नाराज़ सबब खे राज़ी कयूं ऐं गुनाहनि जी माफ़ी घुरूं ऐं दीनदारनि ऐं सालिहनि जी कचहरी में वञूं, बुज़ुर्गनि खे इहे कचहरी में दुआ में शरीक थियूं। आया बि हेॾे हो जे तव्हांखे जन्नत वञिणो आहे त महिरबानी करे रुख बि जन्नत जो कयो, जहन्नमी कम छॾे वञो, हराम न खाओ, व्याज जहिड़ो हराम न खाइजे, कुत्ते जो गोश्त भी हराम है, सूअर जो गोश्त भी हराम है, मुर्दार जानवर जो गोश्त भी हराम है, पर सभई गॾिजी चओ त व्याज जो खाइण अञा वधीक हराम है। मुसलमान थी व्याज था खाओ वेठा, असां जे मथां अल्लाह जी रहमत छाते वसे, अल्लाह असांजी मदद कीअं अचे, माहौल ठाहियो त अल्लाह जी मदद अचे। बस एतरी देर आ ऐवान ज़ेरी में को मर्द आहिन, को मर्द मोमिन, को मर्द मुजाहिद, हजरत मौलाना कायद मिल्लत इस्लामिया जमीयत उलमा इस्लाम नवान हजरत मौलाना फजल रहमान साहब जहिड़ो को ऐवान ज़ेरी में बाला में त थी वियो मौलाना हैदरी साहब, ऐवान ज़ेरी में भगवान थी अचे छड़ो पहुची हिन हस्तीअ जे कानून जो ऐलान करे, कानून ठाहिणो न आहे, सभु चओ क़ुरान शरीफ़ जो कानून ठहियो पियो आहे, ज़ियारत कयो सभई ओरियां परियां, छड़ो ज़ियारत कयो त सगीरा गुनाह रब से माफ़, हिन में वॾी बरकत आहे, हिन में वॾी रहमत आहे, हिन में वॾी हिदायत आहे, हिन में वॾी नूरानियत आहे, ऐं तव्हां असांजे लाइ रहियो पियो आहे। न का लालच अथसि, न खाए न पिए, न पैसा घुरे, न कंहिंजे नियाणीअ सां पढ़जे, इहे माण्हू कूड़ हणंदा आहिनि, कॾहिं कॾहिं ठगी कंदा आहिनि, माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि त असां पंहिंजी नियाणी क़ुर शरीफ़ सां पढ़ाए छॾी आहे। वरी आवाज़ सां चओ इहो चवणु ग़लति आहे, वरी आवाज़ सां चओ इहो चवणु नाजाइज़ आहे, क़ुर शरीफ़ पढ़णी पाक आहे, यो तौबा करने लफ्ज़ न हो, का जरूरत कुरान शरीफ की शादी की ना है, चलो कुरान शरीफ असांजे सुधारे ला रहियो पियो आहे, जन्नत जे रस्ते ॾेखारण रहियो पियो आहे, अल्लाह ताला उन हिफ़ाज़त फरमाए रहियो आहे, चलो असां तव्हांजी भलाई में रहियो पियो। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान। ॾाढी खुशी थी जो पुरसकून माहौल में वेही तव्हां मुंहिंजे मारूज़ात खे ॿुधव ऐं सालनि खां पोइ अहिड़ो वॾो जलसो हिन नई तयारु थियल मस्जिद शरीफ़ में ॾिसी नहायत खुशी महसूस थी आहे। दुआ है त अल्लाह ताला इन मस्जिद शरीफ़ खे ऐं इन जे पसमानदा मदरसे खे क़यामत ताईं शादाब ऐं आबाद फरमाए ऐं मौलाना हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा साहब जिन खे उम्र में, सेहत में, हिम्मत में बरकत नसीब फरमाए। मौलाना साहब जे साहिबजादनि खे अल्लाह ताला जा मज़ीद बाहिमत बणाए ऐं सभिनी खे मस्जिद ऐं मदरसनि सां साथ ॾियण जी, ताउन करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जन जन हिन जलसे में ताउन कयो आहे अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ में, रोज़ीअ में, ईमान ऐं अमल सालिह में, इज़त ऐं औलाद में बरकतूं नसीब। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, हाणे अज़ान थींदी, नमाज़ थींदी, पोइ बयानात शुरू थींदा। अल्लाह जो वॾो एहसान थियो जो तव्हां हेॾे अंदाज़ में जमा थी विया हो, मूंखे सिर्फ़ माण्हू ई गॾु करणु। राति पनिया प्रोग्राम में टाइम मिलियो हो 2 बजे, रात भी हो जागो हो, ॾींहं सां बि जलसा रखिया, हेॾे होॾे वियासीं, निंड हथ न आई। पोइ बुज़ुर्गनि पाण रहम करे हे टाइम ॾिनो जंहिंमें 2 फ़ाइदा थिया। हिकु त मूंखे बि आराम जो मौक़ो अल्लाह से नसीब फरमाईंदो, ॿियो त तव्हां बि सभई पिंडाल भरे ऐं गॾु थी वियो।
हाणे जंहिं आलम खे स्टेज ते अचण लाइ दावत ॾिनी वेंदी उहो तव्हांजो ॾिसी मजमा इंशा अल्लाह ताला ख़ुशीअ में भरिजी अहिड़ो बयानु कंदो जो तव्हांजी लूं लूं ठरी जेके बि आलम अचनि जहिड़ीअ बि क़ौम जा उर्दू में बयानु कनि या सिंधीअ में बयानु कनि ईअं सम्झो ॼण मौतुनि जो मींहुं था वेठा का बि कंहिंखां मुस्लमान थी नफ़रत न करे ऐं सम्झण जी कोशिशि करे अल्लाह ताला शलाह असांखे उन जमात सां आख़िरी घड़ी ताईं गॾु रखे जंहिं जमात जे मथां अल्लाह जी रहमत वसे ई वसे थी जंहिं जमात जे मथां अल्लाह जी मदद अचे ई अचे थी उहा इहा जमीयत उलमा इस्लाम वारी पर्च में पैगंबर वारी जमात सभु ॿई हथ मथे खणी ऐं वॾे आवाज़ सां चओ त असांजो मरण बि जमीयत सां आहे असांजो जीअण बि जमीयत आवाज़ में नारो त असांजो मरण बि जमीयत सां आहे ऐं असांजो जीअण बि जमीयत सां आहे सभई चओ नारा तकबीर नारा तकबीर परचम नबवी परचम नबवी परचम नबवी नारा तकबीर अल्हम्दुलिल्लाह दुआ है अल्लाह ताला मुझे मारूज़ात के कबूल फरमाए ऐं मुंतज़मीन हज़रात जे इंतज़ाम के कबूल फरमाए ऐं तव्हांजे अचण खे अल्लाह से कबूल फरमाए सभिनी खे मग़फ़िरत ऐं रहमत सां मालामाल फरमाए ऐ इलाहुल आलमीन हे निमाणा हथ खयूं तुंहिंजा बाना तुंहिंजे रहमत में वेंदे रखी तोखे अर्ज़ था बीठा कयूं असां सभिनी ते रहम फरमाए सभिनी